अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या बनी आदम अल्ला तअबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। व अनिअबुदूनी हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। साहबतु जी साहिबी साहबतु जी साहिबी अजब डिठी सू मीह मुदायता वसना पर सदा वसी तू मीह मुदायता वसना
अल्लाह पर सदा वसी तो लोक सजो भली रुसी वञे पर मुंहिंजा दिल बर शलन रुसी तो जे कॾहिं अची घर मूं त मुंहिंजो मिड़ई मदायूं माफ़ थियनि। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे मदीने वारे मीर जा आशिको परवानो दीवानो केॾो न खुश नसीब आहे मरहूम फिदा हुसैन जंहिंजे रूह जे ईसाले सवाब जे दुआ ला हेतिरा मुझे मदीने वारे मीर जा आशिक गॾु थिया। सची ॻाल्हि थो दोस्तो, उन खुश नसीब जे नसीबन ते नाज़ कयूं जंहिंजे मग़फ़िरत जे दुआ जे लाइ हेॾा भलारा महफ़िलूं कंदा आहियूं, जलसन में वेंदा आहियूं, हर क़िस्म जा माण्हू, पर अल्हम्दुलिल्लाह हेड़े घाटे झंग जे अंदर कामिलन जा कुर्बत ॾिसो, अल्लाह वारनि जो प्यार त ॾिसो। किथां किथां यकीन कयो दोस्तन खे ॾिसी करे खुद खे मूंखे हैरत थी लॻे। काथे कोठी खोखर, काथे बूबक, काथे कोठी खोखर कारह, काथे वारह खां ॿाहिरां जा माण्हू, इलाइके जा माण्हू त अचे वियो खणी प्यारे ॻोठ जा या हितां जा, पर इहे एतिरा दूर दराज इलाइकनि खां माण्हू छा इन जे लाइ आया आहिनि त आशिक राजपुर जो वञी मुंहुं ॾिसूं? हरगिज़ न, इन जे लाइ आया आहिनि इन सजण साईं जे ग़ुलाम जूं वञी ॻाल्हियूं ॿ चार ॿुधूं। इन निस्बत सां आया आहिनि छो त जब तक बिके न थे कोई पूछता ही न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था, मेरे सजन साईं ने खरीद कर आज अनमोल कर दिया। ये सब अल्लाह वारन जो करम तव्हां जे मथां भी असां जे मथां भी, पर कायनात जे मथां, छो त मुझे मदीने जे साईं फरमायो आ तो हे 40 अबदाल हमेशा रहंदा हन दुनिया ते, जन जे करे मुझो रब मींह भी वसाईंदो आ, रोज़ियूं भी रसाईंदो आ। अल्हम्दुलिल्लाह मरहूम फिदा हुसैन जंहिंजे ईसाले सवाब जे नियत सां अॼु जी हीअ महफ़िल इश्क़ मुस्तफ़ा जे नाले ते सजाई वई आहे। वरी हिकिड़ो दफ़ो दोहरायां, ईसाले सवाब जी महफ़िल निस्बत इश्क़ मुस्तफ़ा सां रखी वई आहे। उन जे बचिड़े मियां नौजवान साबिर हुसैन ऐं उन जे सरपरस्ते आला उन जे मामे मोहम्मद शोबान चन्ना साहब। मियां मोहम्मद शोबान तव्हां खे भी मुबारक आ, छो त यतीमन जे मथड़े ते हथ रखण मुझे करीम मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। ॻाल्हायो न स्टेज भर में ॻाल्हाईंदो त मज़ो न थींदो। तवज्जो कयो मुसलमान भाइरो, मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक मिंबर मुबारक ते वेही करे पंहिंजूं 2 आंगुरियूं हीअं मथे खणी हवाए में हिलाए ऐं पंहिंजे सहाबा खे फरमायो, ओ मुझे अल्लाह जा बानड़ो, हेॾे ॾिसो मां मुस्तफ़ा जूं आंगुरियूं मुबारक गॾु पाण में कीअं हली रहियूं आहिनि। आहे को विछोड़ो न मुंहिंजा आका ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स हिन दुनिया जे खिते ते कंहिं यतीम जो साथ ॾींदो,
कह यतीम जे मथड़े ते शफ़क़त जो हथ रखंदो, कह यतीम के खड मां खणी करे कह मुनासिब जगह ते पहुचाइंदो, यानी उन के तालीम मुकम्मिल कराइण में मदद कंदो, उन जे रोजगार में उन जी मदद कंदो, जेस ताईं हू दुनिया जे उथण वेहण जेड़ो थी पान संभालण जेड़ो थी पवे। मुझे आका करीम फरमायो त अज मां मुस्तफा ऐलान थो कयां, कयामत में मां मुस्तफा सा इए गड हुंदो जी ब आंगुरियूं पाण में गड हली रहियूं। जहजे पाड़े में भी को गरीब बिलखुसूस यतीम उन जी मदद कयो, उन जो साथ दियो, उन जे मथड़े ते शफ़क़त जो हथ रखो। मुझे करीम आका फरमायो कहीं यतीम जे मथड़े ते हथ रखो, जेतरा वार उन जे मथे जा तहां जे हथ जे हेठ हुंदा, मुझो रब ओतरा तहां जा गुनाह माफ करे छॾींदो। सौदो सस्तो आ, डाडो सवलो आ। रुगी मुझा मुसलमान भा इन सौदे के समझण जी कोशिश कर ऐं इन सौदे के कर। इंशाअल्लाह ताला असां तवां बि उम्मीद था रखूं, छो त कुरान करीम खोले खोले बुधायो आ, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। अज असां तवां परे परे खां पंधड़ो करे मरहूम फिदा हुसैन जे मगफिरत वारी दुआ में गड थिया हूं। इंशाअल्लाह ताला तवां सां जे मथा भी हिकड़े ॾे इहा महल अचणी आ। उम्मीद रखो अल्लाह जे ज़ात में त अल्लाह कंदो तवां सां जे लाइ बि दुआऊं घुरण लाइ इए फकीर परे परे खां ईंदा इंशाअल्लाह। छो त मुझे करीम आका जा गुलामो आशिको मदीने जे मीर फरमायो आ त जहन महफिल में घट रुगी 40 मुसलमान वेहंदा हन, उनन 40 में हिकड़ो घट में घट अहले दिल हूंदो आ। अहले दिल मां मुराद जंहिंजी रब दुआ रद्द कोन कंदो आ। हिते त अल्हम्दुलिल्लाह रुगी अहले दिल नजर पिया अचो। त मुझा दोस्त तवां असांखे मुबारक आ जो हेड़ी सुहणी महफिल अल्लाह जे ज़ात नसीब फरमाई आ। जिक्र वारन जी महफिल अल्लाह जे ज़ात नसीब फरमाई आ। कदे कदे तवां ॾिठो आ त तवां असांजो कायद, तवां असांजो मुर्शिद मुरब्बी हज़रत महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आली फकीरन खे ॾिसी करे केॾो ख़ुशि थींदा हन। ऐं पाण मूंखे याद आ हिकिड़े सालियाने उर्स मुबारक ते फरमायो तो ओ फकीरो तवां के ॾिसी करे असांखे एडी खुशी थी आ जे असांजो वस हुजे त तवां जे ॿाहिरों रसन जा कोट ॾिया छॾियो जे तहां के असां न छॾियो। मुझे सजण साईं जा लफ़्ज़ ऐं पाण वज़ाहत कयूं त तवां के ख़बर आ त असां तवां जे ॿाहिरों कोट ॾेई तहां के बंद करण छो था चाहियूं। केर पिया ॻाल्हाइनि चो वक़्त जा गौस पिया ॻाल्हाइनि। मुझे महबूब मुर्शिद सजन साईं के मुझे रब नवाज़ियो आ ऐं अहिड़ो नवाज़ियो आ जो खुदा शल कंहिंखे अहिड़ो नवाज़ण नसीब करे। कॾहिं कॾहिं चरियो थी वेंदो हा पोइ कंहिं इश्क जी ॻाल्हि कढी छॾींदो आहे, डिॼंदो हा ॾाढो। उलमा खां मुफ्तिन खां जेके साहिब फतवा हन असां चरिया फ़कीर ईअं खणी टपू ॾींदा आहियूं, पर पोइ डिॼंदा आहियूं आलमन सगोरन खां। हिकिड़ी ॻाल्हि अॼु जमायत खे ॾिसी करे दिलि में आई आहे मां कयां। यादि रखिजो मुंहिंजा दोस्तो, वञी पंहिंजे उलमा खां पुछिजो खुदा जे कुर्ब में हिकड़ो मकाम अहिड़ो भी ईंदो आ जॾहिं न बानो कुर्ब जूं तकरीबन मंज़िलूं तय करे कंहिं मथी मंज़िल ते पहुचंदो आ त पोइ अहिड़ो मकाम भी ईंदो आ जो माण्हू चीचूं खणण शुरू कंदा हन। इश्क में अहिड़ो मकाम भी ईंदो आ जो माण्हू चीचूं खणण शुरू कंदा हन। हकीकत छा हूंदी आ? हकीकत इहा हूंदी आ, आज़माइश हूंदी आ त डुकन कहिड़ा था ऐं बीहन कहिड़ा था। बस मां चादर जे अंदर ॻाल्हि करे छॾी। इन करे मुंहिंजा दोस्त वुज़ू मज़बूत कजां ऐं इहो जेको न थोड़ो झटको आ, इन झटके मां चढ़े त पाण ई ख़बर पवंदई त हाणे छा थी रहियो।
अल्लाह ताला तवां सां सभिनी खे सलामत रखे। इहा आज़माइश हूंदी आहे, ओहो केड़ो आशिक आहे जेको आज़माइश मां न गुज़रे। जेको आज़माइश मां गुज़रियो न आहे उहो त खत में ॾियण वारो मुलड़ो आहे, वीचारो वेठो हलवा खाए, उनखे इश्क जी कहिड़ी ख़बर आहे। जेके इश्क मां गुज़रंदा आहिनि, जेके इश्क जे मैदान में पेर पाईंदा आहिनि, त उहे आज़माइश जे मरहलनि मां भी गुज़रंदा आहिनि। अॼु अणॾिठनि जे आॾो खुदा जी ज़ात जो कसम खणी बसाणे ॻाल्हि दिल जी कढां तो नथी रही थी। 2012 जे अंदर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार जी जॾहिं आजिज़ खे हाज़िरी नसीब थी, त शाम जे टाइम में अक्सर असां सिंध जा माण्हू महबूबन जे कदमनि वारी साइड को छटनि जे हेठों वेहंदा हुआसीं। फकीर हिकिड़ो नौजवान सादड़ो हूंदो हो, ॾाढो सादड़ो, कपड़ा वीचारे के सादा, असां बि सम्झूं पिया त चरियो वीचारो फकीर आहे। भर में अचे मूंखे चई त फकीर आशिक, मुंहिंजो जीव कयां, चई मां हाणे सजण साईं खे हरम में ॾिसी आयो त मूं खिली, असांजी मुलाणी तबियत हो फकीर पंहिंजे मौज में। मां चयो हा दा, महबत वारा माण्हू मुर्शिदन खे न ॾिसंदा त कंहिंखे ॾिसंदा। चई साईं तव्हां मज़ाक न सम्झो, मां हिननि अखियुनि सां साईं जन खे ॾिसी आयो। मां चयो हा जी ठीक है। सब विया, मां जे सरकार जे रोज़े ते वेही रहियुसि। मस्जिद नबवी में अचे रियाजुल जन्नत में वेही रहियुसि, मुतालबो करे त मुंहिंजा मदीने जा साईं मूंखे दिल जी ॻाल्हि थो ॿुधायां, ख़ुदा जी ज़ात गवाह, सरकार मदीना जे दरबार में अर्ज़ कयमि त मुंहिंजा मदीने जा साईं, जेकॾहिं सजण साईं मुंहिंजो मुर्शिद तो महबूब जे दरबार में इहा दी मुंहिंजी क़बूल आहे सजण साईं जे लाइ, ऐं सजण साईं मुंहिंजो मुर्शिद करीम मुस्तफ़ा तुंहिंजे ज़ात में इहो फ़ैसिलो थियल आहे दरबार में, त पोइ मूंखे पंहिंजो मुर्शिद पंहिंजे दर ते ला। वेही रहियुसि रियाजुल जन्नत में, रात गुज़री वई, कम कोन थियो, निकिरी वरी कदमनि में पहुतुसि, ख़ुदा जी ज़ात गवाह, मोटी वञी कदमनि में वेठुसि, फज्र जी निमाज़ ताईं वेठो रहियुसि, मुंहिंजो कम कोन थियो। मालिकनि जी मर्ज़ी आहे। बाबे जिबरील खां निकितो हां, हाणे रोअंदो रोअंदो हुजूर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे जन्नतुल बकी वारो पासो ॾेई हीअं वञा थो पियो बाबु सलाम जे तरफ़, रोअंदो थो पियो वञा ऐं चवंदो थो वञा त मदीने जा साईं अॼु मूंखे पक थी आहे त मुंहिंजो मुर्शिद अञा को ॿियो आहे। रोअंदो बि वञा थो पियो, ईअं चवंदो बि वञा थो पियो, हिकु ख़ुदा थो ॼाणे, ॿियो मुंहिंजो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो ॼाणे। जियां मां उन रोण वारी कैफियत में बाबू सलाम खां भी किरास कयो, मां सलाम पेश करण जे लाइ न वियुसि, अहिड़ी कैफियत थी वे जियां बाबुल हिजर खां अंदर कदम रखी अॻिते थियुसि। अञा जो हीअं कयां त साईं जन साम्हूं फरमायो, कारी साहब ख़ुशि आयो, अचो त हली सलाम पढ़ूं। ॿ 2012 में जियां साईं जन जे पुठियां बाबू सलाम का अंदर थियासीं, हाणे बाक़ी अंदाज़ो तहां लगाए सघो था त जंहिं मदीने वारे मीर जे दरबार में सवाल कयो ऐं उनखे दीदार, पोइ हिकु दफ़ो न 3 दफ़ा साईं जन सां मुलाक़ात थी, पर उहा घड़ी जेका हुई, हाणे उन मुरीद खे न केर अचे हीअं टुकरा टुकरा कंदो, तॾहिं बि उहो परवानो मुड़ंदो, खुद फैसलो कयो। मुसलमानो, सजण साईं जे सूरत में खुदा जन के भी एड़ो कायदता फरमायो आ न, उनखे मुबारक थो ॾियां। खुदा जो कसम, घणनि झंझटन का छुटा पिया हो, घणनि झंझटन का छुटा पिया हो। वधीक तफसील में नथो वञा, छो त असां सजण साईं जा फ़कीर हर अल्लाह जे वलीअ सां प्यार भी कंदा हूं, इज्जत भी कंदा आहियूं। कंहिंजे खिलाफ को जुमलो इस्तेमाल सजण साईं जो फ़कीर न कंदो आहे।
इन करे बस तवां असां हिक ॿिए खे मुबारक ॾियूं। अल्लाह ताला तवां असांखे सजण साईं जहिड़ो जवान क़ाइद अता फरमायो आहे, मुर्शिद कामिल अता फरमायो आहे। उन लाइ दुआऊं घुरो त या अल्लाह असांजे क़ाइद खे खिज़री हयाती अता फरमाए, सिहत व आफ़ियत अता फरमाए, संदन जे खान वादे जे मथां ख़ास रहम ऐं करम फरमाए। या अल्लाह संदन जो साये शफ़क़त देर पा असांजे मथां दाइम क़ाइम फरमाए। तोखां मां जेकॾहिं इहो जुमिलो चई पुछां त कीलियूं काथे जिथे मिठा तो या कड़ाण ते हुन जवाब ॾे। कील मिठाण ते ईंदी आहे न त पोइ हेतिरी जेका जवाहत आई आहे सजण साईं जे नारे ते आई आहे या कंहिं ॿिए नारे ते आई आहे, जवाब ॾे। छो त मुंहिंजी त काई हैसियत कोन्हे का, वल्ला मुंहिंजी काई हैसियत कोन्हे का। अगर मुंहिंजी जेकर हैसियत आहे त हुन महबूब सजण साईं जे निस्बत सां ऐं पहिरीं ताहिरी हां, बाक़ी सब कुछ पोहा इंशाअल्लाह ताला। खुदा का दुआ है तो मरण घड़ी ते खुदा इहो यकीन ऐं अकीदो दाइम कायम रखंदो। मौजू आहे अज जो इश्क मुस्तफा, मौजू ते हलंदुसीं इंशाअल्लाह। मौजू आहे कहिड़ो? इश्क मुस्तफा। दिल चवे थी त इंतहाई हिक पुरानी नात पढ़ा, इंतहाई हिक पुरानी नात पढ़ी पो जो शुरू थिया त उम्मीद आहे त विच में नात जी जरूरत कोन पवंदी। साल थी विया सिकन लाथम, हेल हुजूर घुरायो। साल थी विया सिकन लाथम, हेल हुजूर घुरायो। हेल हुजूर घुरायो, वाग मदीने वरायो। हेल हुजूर घुरायो, वाग मदीने वरायो। साल थी विया सिकन लाथम, हेल हुजूर घुरायो। है नंढपिण खाई नंगदार आ, तुझी लगल मुखे तार आ। अल्लाह नंढपिण खाई नंगदार आ, तुझी लगल मुखे तार आ। पाक रोज़ो दिल पर पसायो, हेल हुजूर घुरायो। पंहिंजो रोज़ो आका पसायो, हेल हुजूर घुरायो। हेल हुजूर घुरायो, वाग मदीने वरायो। 4 साल थी विया सिकन लाथम, हेल हुजूर घुरायो। है बेसमर माज़र न अथ में, तवक्कल बस तो ते अथ में। या रसूल अल्लाह बेसमर माज़र न अथ में, तवक्कल बस तो ते अथ में। पाड़े पंहिंजे पुनल रहायो, चोहेल है पाड़े पंहिंजे दिल पर रहायो, हेल हुजूर घुरायो। हेल हुजूर घुरायो, वाग मदीने वरायो। 4 साल थी विया सिकन लाथम, हेल हुजूर घुरायो। है हिकिड़ो दफ़ो है कर ॾिसां,
प्यारो वतन तुहे जो पसा या रसूल अल्लाह हिक दफ़ो है कर ॾिसां मिठड़ो मदीनो मां ॾिसां आहे रूह जो ही रायो मिठड़ा मदीने घुरायो साल थी व्या सिकन लाथन हेल हुजूर घुरायो है मौत मता बेअची वञे ऐं हसरत दिल में रहिजी वञे या रसूल अल्लाह है मौत मथा बेअची वञे ऐं हसरत दिल में रहिजी वञे आसम जी सोना जियरे पुजायो हिया आसम मुझे दिल जी आका जियरे पुजायो हेल हुजूर घुरायो साल थी व्या सिकन लाथम हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने वरायो साथी व्या सिकन लाथम हेल हुजूर घुरायो अल्लाह अल्लाह ताला सभी जो दुआऊं कबूल कंदो मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला सभी के हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े अतहर जो दीदार नसीब फरमाइंदो इते बिहार हिकड़ी गाल बुधायाव अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल्लाहु यदउ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही अल्लाह जे ज़ात फरमायो ऐं अल्लाह तव्हां खे सॾे रहियो गौर कजा अल्लाह तव्हां खे सॾे रहियो काॾे सॾे रहियो अचो काॾे अचो इलल जन्नत जन्नत जे तरफ़ अचो वल मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे तरफ़ अचो अल्लाह चवे तो पहिरीं जन्नत में अचो पोइ बख़्शिश ते अचो अहम नुक्तो पियो ॿुधायई इश्क वारा गौर सां ॿुधजा अल्लाह फरमाए तो पहिरीं जन्नत में अचो पोइ बख़्शिश में अचो कुरान जूं ॿियूं आयतूं बाद में थो पढ़ा पहिरीं तोखे सम्झाईंदो हला जन्नत बख़्शिश खां पोइ मिलंदी आहे या पहिरीं मिलंदी आहे जवाब ॾे सोची समझी को जवाब दे इश्क जो सौदो भी हलंदो अकुल जो सौदो भी हलंदो अल्लाह तो कुरान करीम में फरमाए वल्लाहु यदउ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही अल्लाह पांजे इरादे सां अल्लाह पांजे हुक्म सां सॾड़ो थो करे हली अचो जन्नत जे तरफ़ पोइ बख़्शिश जे तरफ़ पहिरीं त बख़्शिश हूंदी आहे छो त क़ब्र में जन्नत कान हूंदी आहे हशर में जन्नत कान हूंदी आहे क़ब्र जो मरहलो तय करणो आहे महशर जे मैदान में पुॼणो आहे हिसाब किताब ॾियणो आहे पोइ जंहिंजी बख़्शिश थी
थींदी उहो ई जन्नत में वेंदो। इहो त दस्तूर ॿुधो आ, पर अॼु सजण साईं जे ग़ुलाम जे वातो अल्लाह जे क़ुरान जी ही आयत भी ॿुध। मुंहिंजो रब थो फरमाए अचो पहिरीं जन्नत में पोइ बख़्शिश में। इहा जन्नत कहिड़ी आहे जेका पहिरीं मिले थी माफ़ी पो। पहिरीं जन्नत माफ़ी पो, हूअ दस्तूर आहे त माफ़ी पहिरीं जन्नत पो। पर हीअ कहिड़ी जन्नत आहे गौर कजां जेका बख़्शिश खां पोइ जन्नत मिली आहे, जेका गुनाहन जे माफ़ीअ खां पोइ जन्नत मिलंदी आहे। उहा जन्नत रोज तू असां घुरंदा आहियूं, पर जेका बख़्शिश खां पहिरीं जन्नत मिलंदी आहे उहो मुंहिंजो रब सदे पाण ॾींदो आहे। जेका गुनाहन जे माफ़ीअ खां पोइ मिलंदी आहे उहा तू असां पाण घुरंदा आहियूं, पर जेका माफ़ीअ खां अॻु में जन्नत मिलंदी आहे उहा जन्नत रब सदे ॾींदो आहे। चओ त उहा फ़क़ीर ॿुधा देर बर्दाश्त नथी थिए। उहा कहिड़ी जन्नत आहे जेका माफ़ीअ खां अॻु में मिलंदी आहे। चओ उहा बि जन्नत नाहे इन ज़मीन जे खिते ते मदीने पाक में मुझे मुस्तफा जे घर जे भर में जन्नता। गुनाहगारो गुनाहन जा अंबार खणी निकतो काॾे थो वञी मदीने। गुनाहन जा अंबार खणी निकतो आ। अञा क़यामत जो फैसलो भी कोन थियो आ, अञा हिसाब किताब भी कोन थियो आ, अञा गिदे में मुंहिंजा दोस्त हो पर्चो भी कोन मिलियो आ। बस मदीने में पहुतो मुंहिंजा दोस्त उभो बीठो आ। मन का जगह मिले, काथे जगह मिले, मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नह। जो उन टुकरे में जन्न जगह मिले जंहिं टुकरे जे ला मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मिंबर ताईं इहो जन्नत जो टुकरो आ जेको ईंदो आ इन में जन्नत जा वेही मज़ा वठंदो आ। अल्लाह सॾियो त अचो जन्नत में। काॾे अचो गला गला काॾे अचो जन्नत में। जन्नत में अचो पोइ बख़्शिश में, यानी मुझे मुस्तफा करीम जे रियाज़ुल जन्नत में पहुची। जेको न नफिल पढ़ंदो आहे तो कॾहिं महसूस कयो आहे जेके विया हो अल्हम्दुलिल्लाह ॿियनि खे रब हाज़िरी नसीब कंदो। जेॾी महिल रियाज़ुल जन्नत जे नफिल जे लाइ मज़वा रमज़ान जो महीनो हुजे पोइ महिनत कर त ख़बर पवे। रमजान जे महीने में रियाज़ुल जन्नत में कीअं वञबो आ, सवाब भी झझो आ त थोड़ी तकलीफ़ भी झजी आ। टे टे ॾींहं ॿ ॾींहं रियाज़ुल जन्नत में नफिल पढ़ण जे लाइ आशिक दीवानो हूंदो आ, बीठो हूंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल उनखे रियाज़ुल जन्नत में नफिल जो मौक़ो मिलंदो आ, माण्हुनि जे पेरनि में सजदो भी सिधो करे कोन सघंदो आ, टंगू भी सिधियूं कोन करे सघंदो आ, हथड़ा भी कोन रखी सघंदो आ, टंगू बूते कॾियूं पयूं हन। काॾे वई तुंहिंजी शरीयत, काॾे वियो तुंहिंजो फिक़ह, न तोखे शरीयत याद न तोखे फिक़ह याद आ। सजदे में कहिड़ी सूरत हुअण घुर्जे, केतिरो फ़ासिलो हुअण घुर्जे। आशिकन खां सभु कुझु विसरी वेंदो आ। बस इहा तमन्ना हूंदी आ त बरकातूं रुगी नफिल पढ़ूं, छो त मुंहिंजे महबूब फरमायो जंहिं बरकातूं नफिल पढ़ियो मां मुस्तफा उन जो ज़ामिन हां। दुनिया में जन्नत काथे रखी आ, चो मुस्तफा करीम जे अंगण ते रखी। काथे रखी आ, ॻाल्हि है काथे रखी आ, मुझे मुस्तफा करीम जे अंगण ते रखी आ। अच तोखे क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी ॿुधायां। साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा समावातु वल अर्द। अल्लाह फरमाए दौड़ंदा चो बख़्शिश जी तरफ़ ऐं जन्नत जी तरफ़।
बख्शिश पहले मिलंदी आ जन्नत पो मिलंदी आ ओहा कहिड़ी जन्नत आ जो ओहा मरण खां पो मिलंदी आ कब्र खां पो मिलंदी आ हशर खां पो मिलंदी आ पर ओहा कहिड़ी जन्नत आ जेका मरण खां भी अॻु में मिले त हशर खां भी अॻु में मिलंदी आ जो मुझे मुस्तफा जे कदमन जी हाज़िरी मुझे महबूब जे अंगण जी हाज़िरी आ मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जह भी मां मुस्तफा जे मज़ार दी दीदार कयो मां मुस्तफा करीम उन जे ला शफात के वाजिब करे तो छड्या जहड़ो हुंदो वा तहड़ो रुगी बरकातू नफिल पढ़ंदो वा जेकर थी आया हो तो न का कसम दई पुछी दिसो जेमल नफिल पढ़ी बस कंदो हा फौजी वठंदा त सही अल्लाह अल्लाह निकर बाहर चंदो हाने भले कढी छर मुंहिंजा अंबार लहिया जन्नत में पहुतो आ गुनाह पो मेटिया पहिरी जन्नत में पहुतो आ गुनाह बाद में मेटिया नो जन्नत कहिड़ी आ जो मदीने पाक में जन्नत काथे जन्नत गाला काथे आ हुजे रमजान आई मदीने में हुजा हुजे रमजान आई मदीने में हुजा सजण जे ते सते वनी रोजा रखा अजवा सा उते आई ज़मज़म सा उते म अजवा सा उते आई ज़मज़म सा उते अग्या रोज़े जे वेही इफ्तार मां कया हुजे रमज़ान आई तरावी हूँ पढ़ा उते रोज रात जो रियाजुल जन्नत में बिहार रोज रात जो दुआ खुर रब का तरावी हूँ पढ़ा मां उते रोज रात जो रियाजुल जन्नत में हो जा रोज रात जो जडह जो नी थे आई सिज उभरी अचे जडह जो नी थे आई सिज उभरी अचे हरम खां पो वापस मां उता थिया हुजे रमजान आई वेही एतिकाफ में कयां तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत मां वेही एतिकाफ में कयां प्यो इबादत पढ़ा किरोड़ दुरूद जो मिले दिल खे राहत इबादत प्यो कयां न गफलत में हुजा इबादत प्यो कयां न गफलत में हुजा खुदा जे रहमतुन सा झोलमा भरिया हुजे रमजान आई मदीने में हुजा पुनल जे ते सते वनी रोजा रखा हुजे रमजान आई अल्लाह ताला जा मानड़ा जेको रमजान में वियो आ उनखे ख़बर हुंदी त मदीनो छा है इश्क़ मुस्तफा जो मौजू आ कुरान करीम जूं आयतूं चढ़ी आयूं दिल ऐं दिमाग जे मथां पढ़ियम नात चे वई पढ़ी छॾियम हाणे मां पंहिंजे मौजूअ खे शुरू थो कयां याणी वाणी
कुरान करीम जो मुख्तलिफ आयतों तिलावत कंदो हां तात जेके मुकर्रर हजरात आहिनि या जेके जलसन जा शौकीन उन्हन के खबर पवे त मुझे मुस्तफा जे शान जो रुगी खास आयतूं नाहिन सजो कुरान मुझे मुस्तफा जो शान ही शान आहे सजो कुरान अलहम्द का वठी वन्नास ताईं मुझे मुस्तफा करीम जो शान ही शान आहे बुध अल्लाह जो कुरान अल्लाह फरमायो या बनी आदम आए आदम जी औलाद अल्लाह तअबुदु शैतान आए आदम जी औलाद जी मुझा करीम रब मुझे बेनियाज रब फरमायो शैतान जे ताबेदारी न कजा हाणे तव्हां अॻियां न अचो त मां साम्हूं माण्हुनि खे त ॾिसां थोड़ो पासे दोस्त थोड़ो पासे कया मेहरबानी जेके एॾा वेठा हो न अचण वारनि दोस्तनि खे हेॾनि वारनि खे हेॾे कयो हेॾनि वारनि खे इश्क जे विच में घारी न विझो या दौलत मार पे उही दुश्मन आशिकन जी कदे चुप न ठहे इने करे त मदीने जे मीर फरमायो त हे बागी ढूंढा अर्ज पे कयो मुसलमानो गौर कयो अल्लाह जे कुरान फरमायो ओ आदम जी औलाद जी मुझा करीम रब अल्लाह तअबुदु शैतान जी ताबेदारी न कजा शैतान जो चयो न वठजा शैतान जे पोयां न लग जा मुझा करीम रब छो अल्लाह फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन मुझे सुने करीम रब फरमायो मां अल्लाह तो सा प्यार थो कया मां अल्लाह तो सा प्यार थो कया इन करे मां करीम रब तो के बुधाया थो हे पलीत तुझो खुलियल दुश्मना इन शैतान जो चयो न वठ जा इन जे चवण ते न लग जा इन जी ताबेदारी न कजा दीन जी गाल खोलण का पहरी थोड़ो जमाने जो मिसाल दई तो के समझाया जो तुझे दिल में ख्याल अचे त मुके कीअं ख़बर पए त हींअर शैतान तो मुखों कम वठे या मुझो रब रहमान थो कम वठे थोड़ो समझाई इंसान छा मां ठहियला चो मिट्टीअ मां गला गला इंसान छा मां ठहियला ॾाढा चो शैतान छा मां ठहियला चो बाहि मां इंसान मिट्टीअ मां शैतान बाहि मां हाने तो के कीअं ख़बर पवे हींअर जेका मुंहिंजी कैफियत आहे उहा इंसानी कैफियत आहे या शैतानी कैफियत आहे जवाब सवलड़ो आहे मिट्टीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी मिट्टीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी बाहि खे हेठि ॿारींदे पोइ बि भड़को ॾेई मथे ईंदी जेडी मला मुसलमान मुसलमान सा कहे मामले में दुनिया जे एक मामले में कलाम करे गालियों करे पांजे तबियत खे दिसे जे दिसे त कावड़ वधंदी थी वने गुस्सो चढ़ंदो थो वने चमा त हिन खे खाई वठा पक समझे त शैतान लाइन मुझे कुल्हन ते सवार थी वयो आ देर न करे ला हौल वला कुव्वत पढ़े अस्तगफार पढ़े पांजे कामिल पीर जो तसव्वुर करे जिक्र दे ख्याल करे शैतान भजी विदो रब जी रहमत अची विंदी शैतान सा मुकाबले करण जो आसान तरीको सच त इहो आहे त शैतान ते बि ॾोह आहे बाक़ी कई त माण्हुनि बि हद
नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां शैतान के कह चयो त गाल त बुध राज रुलाए छड्या थई शैतान चयो गाल बुध थुक चबो त सब को जेको उथे तो मूते तो करे पाण खे त केर कोन थो चवे चे तू एड़ा कम न कर चे मां कोन थो कया चे कीअं न थो करी चे हलिया हमराह के वरतो शैतान अचे हिकड़े दुकान वारे जो बीठो जे हाने तो चुपड़ी करे ॾिस जा शैतान छा कयो जो गुड़ जी जरड़ी खणी आली करे जे भित ते जे लीको कढी वरते हिन सा गड ओ हिया परे बीरे चने मुंह छा कयो आ चे गुड़ जी जरड़ी खड़ी रुगी लीको कढियो आ चे हाने मां तो सा गड हानी चे हा चे हाने ॾिस त राज के तो बुछड़ो थे मां थो चवान त चे बुछड़ा घड़ी खन बीठा मक्ख जी फिटी अचे वेठी गुड़ जे मथो मक्ख जो वेठी गुड़ जे मथो त सांडी ॾिठो हाओ बेली शिकार अची वयो आ शैतान चयो ॾिस ने मक्ख के मुंह मिन थकई त चुगड़ जे मथो जेडी मल सांडरी सामो आए त जेने सांडरी के मुंह चयो आ त चो हिन जो झटको ॾिनई त मक्ख त वई गिड़की चे मुंह मिन थकई मास हाने सांडरी पे अञा मक्ख के हिय हिय करे बिल्ली हेठों बीठी ही आई तो उन जी नजर पजन बिल्ली के मां मिन थ करे वठी आयो त सांडरी के चंबो हण आई जो बिल्ली जंप ॾिनो उन सांडरी के जो जंप हई उन सांडरी के जो हेठ केराई हमराह पियो रस्ते सा वने उन जे पुठियो नंढड़ो कुतड़ो कुत्ते जो ॾिठो बिल्ली के झंप ॾींदे सट ॾेई वनी बिल्ली के जो चंबो हई जेडी मल बिल्ली कुत्ते सा त दुकानदार कुत्ते वारे के हकल ॾिनी त हे पंहिंजो काहियो तो वनी हुन चो तो पंहिंजे के सुख कोन कयो आ तू छा हिक ॿिए खे जो ठौश आयो जे ॾे ख़बर हो पाण कयो या मुंह करायो मान सोचो मुसलमानो रुगी शैतान जे मथों भी पिटकार न कयो थोरो पंहिंजे लक्षणन खे भी सुधारियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल छा तव्हां सा के सब्र जो हुक्म कोन ॾिनो जवाब ॾियो नंढड़ी नंढड़ी गाल ते झेड़ो मची वयो बिरादर टुटी वई खाइण पिणो खत्म थियो छा कुरान कोन चयो आ व इन तुस्लिहु बैनन नास मुस्लिमन जे विच में सुलह करायो मुसलमान गौर कयो अग में जडे ब मुसलमान विढ़ंदा होया टियो मुसलमान ड्रोड़ी अची उनन के छडाईंदो हो जो मुसलमान ब विढ़न था पिया त टियो मूवी थो पियो बनाए यो सच है या न ब मुसलमान विड़ी रयान टियो मूवी ठाहे रहियो आ मजे सा तो पियो बनाए हो त ठही विया पर हिन वरी नेट ते ॾेई छरी त दुनिया ॾिसे त कीअं विढ़िया खुदा जो खौफ कर मुसलमान बिन विढ़ियलन के ठाहे मुंहिंजो खुदा भी राजी थींदी मदीने जो घोट भी राजी थींदी याद रखो जिंदगी जी इबादत हिकड़े पासे बिन विढ़ियलन जे विच में सुलह कराइण उन खां भी आला है अल्लाह जे रजा खातर कदे विढ़ियलन के ठाहे मुंहिंजा दोस्त अजीज इहे नेकीअ जा कम सदाई मुंहिंजे सजण साईं जो पैगाम इहो हूंदो थे हाने टाइम विदो ज़ोरीअ गुज़रंदो मां मोटी अचां पोइते त अर्ज़ पे कयूं कहिड़ो अल्लाह फरमायो शैतान जी ताबेदारी ॻाल्हाईंदा अचो नकी नारो नकी ढारो जवाब दो शैतान जी ताबेदारी न कजो तव्हां जो खुलियल दुश्मन अचो त सभई गॾिजी अल्लाह जे दरबार में अर्ज कयो ओ मुंहिंजा करीम रब रब तो चवे जी चवई मुंहिंजा बाना चो त बानो रब के सदड़ो कंदो आ मुंहिंजो करीम रब जी जी चवंदो जी मुझा बाना ओ मुझा करीम रब इहो शैतान जेखा साके मनो कई थी वने इहो तवा जो दुश्मन इन जी ताबेदारी न कजो मुझा मौला छा इन शैतान इबादत का न कई हुई छा रब जे तरफ का जवाब इंदो इन तक करोड़े साल मुझी इबादत कई मौला हमदो सना पढ़िया कौन रब जे तरफ का जवाब मिलो हमदो सना भी कई थे सजदा कईया कौन रब चवे तो सजदा भी कया थे सजदा भी कया थे नमाजों भी पढ़ियो थे मुझा दोस्त अजीज हमदो सना भी कई थे अल्लाह जे वहदानियत जो इनकार रब चवे तो मुझे वहदानियत जो
इनकार भी को न कयो थे। मौला जदे हेडो तुझो आशिका पोइ न के तड़े बाहर छो कढियो थे। अल्लाह तो फरमाए इन जे ला मुझो केतिरो भी आशिक हुजे पर मुझे सोने नबी जी इज्जत अदब न कंदो त उन जी इबादत उन जे बूथ ते वराए हणंदो मांसे। करोड़े साल तवज्जो कर 6 करोड़ साल घणा 6 करोड़ साल शैतान अल्लाह जी इबादत कया हमदो सना कयो सजदा कया हन रुगी हिकड़ो सेकंड नबी जो अदब न कई 6 करोड़ साल जी इबादत वई हिकड़ो सेकंड 6 करोड़ साल इबादत कहजी कई बेनियाज रब जी हिकड़ो मिनट मुझा या सेकंड मुझा दोस्त अजीज उन जे अजमत उन जे शान जो इकरार न कई रुगी इनकार कई त मुझे रब जे जात फरमायो त तोखे कढी तो चरिया असल इयो आदम सा प्यार हो या अञा राज को बियो हो। इन राज के जो खोलण जे ला सजण साईं जो गुलाम कोठी खोखर में आयो। इन राज के खोलणो आ इन इश्क जे कथीअ के खोलणो आ इन इश्क जे मुझा दोस्त अजीज गढन के जो खोलणो आ ता त खबर पवे त मदीने वारे मीर सा आशिक प्यार कीअं कंदो आ ऐं मुझो रब प्यार कीअं कंदो आ। अल्लाह ताला जा बांधड़ा अल्लाह ताला जे जात बाबरकात कुरान करीम में खोले तो के असा के समझायो शैतान जी ताबेदारी न कजो उन जे चवण ते न लगजो यानी कदे भी नबी जी बेअदबी न कजो नबी जे तज़ीम जो इनकार न कजो सुने नबी जे शान में कदे भी घटताई न कजो। मुझा मौला छा कयो अल्लाह फरमाए तो व अने बुदूनी ओ मुझा बाना जी मुझा मौला जे मुझो बानो हई त इए कजा जी मां अल्लाह पाजे नबी अला करे छड़ियो आ। मौला कियां कया हाणे हिकड़े मिनट जे ला गौर कजा हो त आदम अलैहिस्सलाम जो किस्सो हो जो त आदम अलैहिस्सलाम त ज़ाहिरी तौर ते मुझा दोस्त अजीज अबुल बशरा बशरियत जो अबुआ पर जेको आदम खां बि अॻु में आ उनखे कहिड़ो नालो ॾींदे। फिलहाल मां ओडहूं भी नथो वजा छो त मुझा दोस्त अजीज रात जो घणो हिस्सो गुजरी विंदो मौजू मुखे इश्क जो क्लियर करनो आ क्लियर जी त ताकत कोने का हाल आहर जाहिर करनो आ। अल्लाह जे जात फरमायो मुझी ताबेदारी कजा जी मां तो हुक्म कया इए कजा मौला तू किए थो करी। अल्लाह तो फरमाए निहार जदे मुझो महबूब मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जदे मुझो महबूब मुस्तफा मां अल्लाह जे हुक्म सा अन्या जी जल अमड़ जे पेट में मां अल्लाह महबूब जे नूर के मस पहुंचायो आ आमिना के भी खबर ना है त छा थियो आ सुने अब्दुल्ला के भी खबर ना है त छा थियो आ। रब तो चवे निहार मां अल्लाह जमीन के हुक्म कयो आसमान के हुक्म कयो मलाइकन के हुक्म कयो ओ जमीन जी मुझा करीम रब जी मुझे महबूब जी अमड़ आमिना जे मथा कदम रखे त उनखे सलाम करण खां अॻु में खामोश न थी जा। जबलन के हुक्म करे छड़ियम ओ जबल जा पत्थर मुझे महबूब मुस्तफा जी अमड़ जेडी मल तवा जे मथा कदम रखे आहे त आमिना अग में रुगी आमिना हुई हियर मुझे महबूब मुस्तफा जी जी जल अमड़ बनाई थमे।
पत्थरन जे मथा अम्मा आमिना सुणी साइण खां पुछो अम्मा आमिना सुणी साइण बुधाईंदी आ सुबह जो टाइम आ पाड़े सिर जो बायूं आयो चवण लगियूं आमिना हल त हली करे खूह तां पानी भरे अचो दिल में ख्याल कयम अज जियां सुबह तियां अजीब नजारा हन जमीन मां आवाज अर्शन मां आवाज भितन मां आवाज जबलन मां आवाज पानी मां आवाज समझ में नथो अचे पर सरतन सहेलिन खे नथी बुधाए सरतन सहेलिन सां निकरंदी सरतियूं सहेलियूं अॻियां अॼु आमिना पोयां हो जबल जे पत्थर जे मथा पैर रखन जियां जो पत्थर लगे दाह करे पैर मथे कन अम्मा आमिना फरमाईंदी आ मां जो उन पत्थर जे मथा पैर रखा ओहो पत्थर मेण थी चवे बिस्मिल्लाह इमामुल अंबिया जी अमड़ अची वई आ जमीन के अम्मा आमिना जेला अदब वारो कह बनायो जवाब दे गाला जवाब दे पत्थरन के मेण कह बनायो जवाब दे अर्श जे मलाइकन जी ड्यूटी कह लगाई जवाब दे मुझो बेनियाज रब तो फरमाए शैतान जी ताबेदारी न कजा मुझे सुने नबी जो बेअदब न थी जा जी अम्मा खुदा तो कया तू भी ये कजा अञा मुझो महबूब अमर जे हंज में आयो ही कोने को मां अल्लाह अगे ही उन जेला इंतजाम करे तो छड़िया अञा तो वटे रबीउल अव्वल जो चंद्र बीठो ही कोने को त कोठी खोखर जे अंदर चंदन फकीरन गडजी करे मुझे मुस्तफा जे इश्क जे महफिल के सजाए देखारियो आ रब थो चवे इए कजा अञा मुखे अगते वधण दे अञा मुखे थोड़ो अगते वधण दे मुझे महबूब मुस्तफा जी बचपन में संभाल करण वारो केरा चो सुनो अबू तालिब गला गला केरा सुनो अबू तालिब मुझे महबूब मुस्तफा जी संभाल करण वारो आ मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यब जा ज़ाहिरी कुछ साल थियान मुझो करीम आका ज़ाहिरी दुनियावी लिहाज का अञा 12 पवारी दुनिया में आ अबू तालिब सुनो काफिले सा गडजी करे मुझा दोस्त अजीज शाम मुल्क जेदा त वापार जेला इरादो कंदो आ मुझो मदीने जो साईं चवंदो आ चाचा न दफे मुझी दिल थी चवे त माखे भी वठी हलो बच्चा तू नंढड़ो आ गर्मियों डाढियूं हन सफर डाढो अणांगो आ चवे थो चाचा हिकड़ो दफो त माखे भी वठी हलो सुणे अबू तालिब के केड़ी खबर त इमामुल अंबिया केड़ी बोली गाल्हाए रहियो आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात पंहिंजे चाचे साईं के चयो ओ चाचा हिकड़ो दफो त वठी हलो सुणे अबू तालिब हा कया मुझे करीम मुस्तफा के उठड़े ते सवार कयो आ जेडी मल मुझा दोस्त अजीज ओ काफिलो हलंदो हलंदो कहे मकाम ते मुझा दोस्त उन काफिले लंगर अंदाज थियण जो इरादो कयो आ काफिलो उते लहंदो आ जिते वसिया हुंदी आ उते हिकड़ो ईसाई पादरी जो वडो चर्चा अञा काफिलो लहण वारी तो करे मुझे रब जे कुदरत दे निहार त पांजे महबूब ला रब इंतजाम किया कया ने तू असा छा कंदासी सोडर फकीर छा कंदा मरखंड फकीर छा कंदा चन्ना फकीर छा कंदा या बे जेके जातिन वारा दोस्त हो मल्लाह फकीर छा कंदा हर मानू पंहिंजे हाल आहर 5 देगियूं लाहींदो 50 लाहींदो 100 लाहींदो चो पंहिंजे महबूब जे आशिकन में रुगी नालो लिखराणो आ बस बाकी महबूब जे ला करण वारो तो मुझो रब पाण वेठो अजीजा ने मन गौर कर मुसलमान उन ईसाई राहिब चर्च में अंदर गर्मी थिया छो त मझंद जो टाइम दिल में ख्याल कये त थोड़ो दरड़ी के खोले हीर वठा जिया जो दरड़ी खोलियई मुझे मुस्तफा करीम ते निगाह पैजी वैया
मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जह उठया दाचे जे मथा सवार हन जिए जो ईसाई राह बजी निगाह पई ॾिठई वेठो त नंढड़ो बचड़ो उठते आ मगर उन जे चेहरे मां नूर जा शुआ अर्श मुअल्ला सां गंढिया पया हने अचो वेही कयो गॾजी है सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया यार जंहिंजे सदके उन मन चार जूं ॻाल्हियूं छो त पंहिंजे कयो अजे कयो नूर मां पैदा मुझे महबूब के मौला हुयो अव्वल आयो आखिरे हुयो अव्वल आयो आखिरे उन दिलदार जूं ॻाल्हियूं ईसाई राह चर्च जी दरी खोली हवाए वठण जे ला पर अहिड़ी हवाए लगस जो उन जो बेड़ो ही पार करे छॾिए जिए जो चर्च जो दरड़ो खोले ॾिठई आहे त नंढड़ो नौजवान वेठो त ॾाचीअ ते आ पर उन जे चेहरे मां नूर अर्श सां यकोटम ठार लॻो पियो आ कनेक्शन अर्श सां गंढियो पयो आ निहारींदो रहियो जिए काफिलो लथो मुंहिंजा दोस्त दरिया खे बंद कये पंहिंजा जेके गुलाम होया सभिनी खे सॾ कये चई देर न कयो इन काफिले जे ला देगियूं पचाए मानी तैयार कयो छा कयो पोयन कसम खयो छा न ॻाल्हाइण जो छा कयो देगियूं पचाए तैयार कयो आशिकन के 1400 साल बाद में भी इहो मुझा दोस्त अजीज पतो पयो त जिते मुझे मुस्तफा करीम जी निगाह पवंदिया जिते मुझे मुस्तफा जी ज़ात ईंदिया उते देगियूं ही देगियूं लहंदियूं हने ईसाई राहिबा चर्च जे अंदर देगियूं लहराइण शुरू कई मुझा दोस्त मानड़ी तैयार कराए काफिले दे न्यापो कई त मां तव्हां जी मानी कई आ अज तव्हां पंहिंजी मानी न कजो काफिले वारन खुशी जो इज़हार कयो जेडी मल मानड़ी ला उनन खे सॾियो वयो छाजे ला सॾियो वयो मानड़ी ला उनन खे सॾियो वयो सभई आया मुझे मदीने जे साईं फरमायो चाचा मुझी दिल थी चवे मां हिते उठन वटी वेठो हां मुझे महबूब मुस्तफा दे निहार मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात दे निहार मुझे करीम आका जे इल्म दे निहार मुझे करीम आका जे शान दे निहार किए तो पंहिंजे पाण के आस्ते आस्ते ज़ाहिर कंदो अचे चाचा तव्हां वञी मानी खाई अचो मां हिते उठड़न वटी वेठो हां तमाम काफिले वारा वया सभिनी चयो ठीक आ नंढो ॿार आ उठ संभाले वेहंदो उन्हन के केड़ी खबर है रुगी उठन जो संभाली दड़ ना है त जहानन जो संभाली दड़ उठन जो संभाली दड़ ना है जहानन जो संभाली दड़ा इहो ही मुझा दोस्त अजीज दुनिया जे तारीख ते तव्हां पढ़िया हन त जॾहिं उठन जूं दाहूं ईंदियूं त मुझो मुस्तफा उठन जूं बिदाहूं वर्णाईंदो हो अजीजा ने मन गाल थोड़ो वधाए हला जो त अञा घणियूं कुछ गालियूं करनियूं हन हेतरी मोहब्बत वारी जमायत गड थी आ जेडी मल चर्च वारे मुझा दोस्त अजीज मानी तैयार कराए मानी लगराए सभई आया मुझो मदीने जो मीरो ते उठन में वेठो आ जेडी मल ईसाई पादरी आयो सभिनी दे हिकड़ो हिकड़ो करे निहारण लगो निहारे चई त खबरदार केर मानी शुरू न करे हू किथे या
सभिनी चयो हे असांजो काफिले जो अगुवाण हे फलाणो हे फलाणो चए थो न न हू किथे आ कहीं जो थो पुछी चई जे चेहरे जे हिकड़ी झलक मुखे दीवानो करे छडियो आ जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा दे अपने चेहरे गोले काडे वयो गोले पयो महबूब पान के उठन जे विच में विहारे छडियो दाह तो करे अपने चेहरे को छुपाना न मेरे आका अपने चेहरे को छुपाना न मेरे आका बहुत मुद्दत से मरीजों ने शफा देखी है बहुत मुद्दत से मरीजों ने शफा देखी है लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अता देखी है चेथो काडे वियो केर हे असांजो काफिले जो सरदार वेठो आ हे असांजो फलाणो वेठो आ हे चेतो ये न हू काडे वियो तवज्जो कयो हू काडे वयो जे हू केर जे जे करे माथो हा इते दीवानो जे करे मु तवा जी मानी कया नूर जे लाटन वारो शहजादो काडे वयो हेडे होडे निहारे चयो हिन अबू तालिब सां एकड़ो छोकरो आयो आ चे ओहो ई त महबूब तवाजे नजर में छोकरो आ मु तौरेत पढ़िया ज़बूर पढ़ियो आ इंजील पढ़ियो आ बिन्ही जहानन जो सरदारा त इहो ही इमामुल अंबिया है ईसाई राहिब खां सच चवराइण वारो केरा चो ओहो जे महबूब जेला इज्जत ऐं अज़मत जा दरड़ा खोले छडिया ने सभिनी खे हैरत लगी हे ईसाई राहिब खे छा थी वयो आ हेडो पढ़ियो लिखियो माण्हू हेडो समझदार माण्हू छा थो चवे नेठ सोणो अबू तालिब आयो बचड़ा जी चाचा तो खां सवा मानी कोन थी मिले हलिया तुझे करे ये सजी काफिले वारन के मानड़ी मिलंदी साधन लफ्जन में चवा त चाचो चई रहो त बचड़ा तुझे ही करे रोजी मिलंदी न त कान मिलंदी याद रख अज जेकी कुछ रब दिनो आ दियण वारो रब सदको मुझे मदीने वारे साईं जो ओ मुसलमान गौर कर अज तू जेकी कुछ आही हे तू नहीं मुझे मदीने वारे साईं जो सदको अज तुझे मस्जिद में अजाना सदको मुझे मुस्तफा करीम जो आ अज तुझे चेहरे ते दाढ़ी मुबारका सदको मुझे मुस्तफा करीम जो आ अज कामिल मुर्शिद वारो थी नारा तो हणी सदको मुझे मुस्तफा करीम जो आ को सहाबी बन्यो आ सदको मुझे मुस्तफा जो को सिद्दीक बन्यो आ सदको मुझे मुस्तफा जो को फारूक आजम बन्यो आ सदको मुझे मुस्तफा
मुस्तफा जो को गनी बनियो सदको मुझे मुस्तफा जो को करमुल्लाह वजहुल करीम बनियो सदको मुझे मुस्तफा जो दियण वारो खुदा है कायनात के रंग लाइण वारो जो मुझो महबूब मुस्तफा है। दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। एक दफो वरी भेरो अजीजान मन अजीजान जह वक्त में सुनो अबू तालिब आयो मुझे मदीने जे ताजदार के अर्ज कयई बचड़ा हलिया तेस्ते मानी कंहिंखे बि नथी मिले मानी ॾियण वारे ईसाई राहिब चयो आ त हुनखे वठी अचो उहो तूं ही होरिया चविस तो पर आहीं केर जै ईसाई राहिब के भी दीवानो कयो आ मुझे महबूब मुस्तफा फरमायो चाचा या राज जे गाल के राज में ही रहण दे इन राज जे गाल के राज में ही रहण दे को ईंदो जेको अखियूं पो खोलींदो पहिरीं मुझो दीदार कंदो को ईंदो मां पाण के ज़ाहिर नथो करण चाहियां राज वडो पर सादे जुमले में चवा ओ पुछण वारा चाचा त महबूब तू आही छा जो ईसाई राहिब भी दीवानो थी वयो आ चवे तो तेसी केर मानी न खाए जैसी हू नाचे मुझे मदीने जे मीर बुधाए सघन प्या त चाचा फिक्र न कर मां जेको हू चवे तो ओहो ही आहियां न न मुझे करीम मुस्तफा फरमाए चाचा हलो त हलऊं था छो न बुधायो इन करे न बुधायो जो मुझे मुस्तफा करीम के खबर आ त मुझो भाउ हिन चाचे जे घर में अचण वारो वा मुझो भाउ अली नालो खणा मुझो भाउ अली हिन चाचे जे घर में अचण वारो वा अञा ऐलान नबूवत मां कोन कंदुसि अखड़ियूं कोन खोलींदो अखड़ियूं खोले दुनिया के दसण वारो आ ओ दुनिया वारो दुनिया काबे दे निहारे अखियूं खोले भी हंदिया पर अली उहो आ जेको काबे जे बि काबे दे निहारे अखियूं पो खोलींदो आ। मुझे मदीने जे मीर को न बुधायो चाचे के चाचा मां छो बुधाई तो जो बच्चो पाण चे तोखे बुधाईंदो त मां केर इहो ही त मज़ो आ ये सब कर्म केर पियो करे चो मुझो करीम रब पियो करे। बहरहाल मदीने जा साईं आया सब को मानड़ीअ जे भर में वेठो वण जे हेठो तने शामियाना त होया कोन जो सेवण वारो अब्दुल हफीज बलाल जो शामियानो वडो अचे वने डेकोरेशन जो सामान सेट थी वने शामियानन जो जमानो को न हो वण जे हेठो वेठा सभई वण जे छाव में वेठा गौर कर जिए मुझो महबूब आयो उन वण जे छाव खो जानी वाणी पोइते उस में वेही रहो वेठो गला गला काथे वेठो चो जिता जिता सरकार ओ विखू वारे हल दो जिता जिता सरकार ओ विखू वारे हल दो जणो खतूरी जाके मणघारे हल दो थोड़े हुया हैवान ओ दिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान
ओ तोड़े होया हैवान दिनों पुठी कदे कान तोड़े होया हैवान दिनों पुठी कदे कान फटी बकीरी अम्मा दिसो खीर प्यारे हलंदो ऐ फटी बकीरी अम्मा दिसो खीर प्यारे हलंदो हो जिता जिता सुनो यार ओ विखू वारे हलंदो हो जिता जिता महबूब ओ विखू वारे हलंदो हो जणु खथूरी जाके मणहारे हलंदो हो। महबूब काथे वेठा चो उस समय काथे वेठा जवाब दे हेडे तवज्जो कयो हाणे इहे तव्हां जूं ॻाल्हियूं नथियूं वणनि मूंखे आशिकनि खे छॾे ॾियो न जेकॾहिं तव्हांजी दिलि मदीने में न पहुती आहे त हिते वेठा त हिते ई हुजो न आशिकनि खे छो था चओ ओ चरिया तव्हांखे कहिड़ी ख़बर त हे नचण जो मज़ो कहिड़ो आहे हे कुॾण जो मज़ो कहिड़ो आहे तेरे इश्क नचाया तेरे इश्क न तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया तेरे इश्क ने डेरा तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच लाया तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता भर के जहर पियाला मैंने आज जो पीता हो कामिल मुर्शिद 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 हुण पार लगाइया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया तेरे इश्क नचाया सजन सन तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया आका तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आन वे तबीबा न त मैं मर गया केर थो चवे बुल्ले शाह नू सदो दुनिया के कड़ी खबर तही दीवाना हक सजन सही छो था चवन इन करे था चवन जो हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे फैज़ ही तुझो आहे सुना फैज़ ही तुझो आहे दिस छामा थियो छाहे हक सजन सही हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ ही तुझो आहे बुल्ले साईं जी गाल पे कयम बुल्ले शाह नु सतो शाह इनायत बुए बुल्ले शाह नु सतो शाह इनायत बुए जिसने मैनू पवाए चोले साबित सुए जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी जामे मारी है अड्डी मिल पया वहिया जल्दी आणवे तबीबा न त मैं मर गया जल्दी आणवे तबीबा त मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया के थैया थैया जल्दी आणवे तबीबा न त मैं मर गया इश्क जे जहर जो प्यालो पी दिस त खबर मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात
उन सजे काफिले का अलग थी करे उस समय मुझो मदीने जो मीर वेठो आ उन चर्च जे राहिब खे दस्यो हलिया ओहो आयो आ हलिया ओहो आयो आ जह तुझे सीने में राज रचायो राहिब आयो वरी सभिनी दे निहारण लगो डिठई त कोने चे हू काडे वयो उस दे इशारो कयो हुन जे नाले थो चवी हिन अञा हा करण जी कई वण खे अल्लाह हुक्म कयो सभई छाव में वेठा वण उतों पाड़ऊ निकिरी करे मुझे मुस्तफा जे मथों छाव करे भी रहो ये तो मुझे महबूब मुस्तफा जी बचपन ही तो मुझे करीम मुस्तफा जी बचपन जो ज़नवा जेडी मल करीम मुस्तफा जे मथों वण छाव करे बीठो सभिनी डिठो त ही चाहे उन चयो इहो त चवां पियो त हू काॾे वियो अल्लाह फरमायो व अनिबुदूनी जिया मां थो चवां इए कजा मुझे महबूब ता पाजी जान कुर्बान करे छॾजा हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम अल्लाह चवे तो इहो ही सिधो रस्तो थई केड़ो मुझे महबूब मुस्तफा जे इश्क जो दग मुझे महबूब जे मोहब्बत जो दग मुझे महबूब जे दीवानगी जो रस्तो मुझे महबूब सा जेतरो प्यार कंदे रब चवे तो इबादतू केतरियूं भी कर पर जे मुझे महबूब जी निस्बत न थई त पो तुजी इबादत कह भी कम जी कान थे मां बेनियाज हां तुझे ने टकरन जी मां रब खे केड़ी परवाह तुझे तिलावत जी मां रब खे केड़ी परवाह कायनात जो जर्रो जर्रो व इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफकहून तस्बीहहुम अल्लाह फरमायो कायनात जो जर्रो जर्रो मुझी हमदो सना थो करे मुखे कहजी परवाह कने हां अगर मुखे मां खुदा के जरूरत आहे त पंहिंजे महबूब मुस्तफा जी आ जेको उन जो आ ओहो मुंहिंजो आ जेको मुंहिंजो आ ओहो उन जो मदीने वारे मीर सा पेच पा मदीने वारे मीर सा इश्क लगा ओ मोमिन कह खां छो तो पुछी तो मदीने वारो से अजीब अजीब यकीन कर गालियो लगंदियूं हन मानो मदीने वारो साईं ता जे जलसे में इंदो आ छा ओ खुदा जा माना याद रखी छद मोमिन जे लफ्ज वरी तो दोहराया मोमिन जे अल्लाह जे दरबार में इबादतुन में वधीक केड़ी इबादत चो नमाज गला गला केड़ी इबादत वरी चो पक्क थई न वो पढ़ंदो हई या कोन पढ़ंदो हई जे न पढ़ंदो हई त पढ़ मुसलमान याद रखी छद मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में कह सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह कयामत जो दिहाड़ो थींदो छो त आका करीम फरमायो कयामत जे दिहाड़े 120 सिफूं कायनात जू थींदियूं 40 सिफूं सभिनी अंबिया जे उम्मत जू 80 सिफूं मां हिकड़े मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जू हुंदियूं गुलाम अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा करीम आका पो न 80 सिफुन मां पांजा गुलाम किए सुञाण दो मुझे मदीने जे मीर फरमायो छो त घोड़न जो ज़मानो हो अरब घोड़न जा शौकीन होया मुझे करीम आका फरमायो 100 घोड़न जे अंदर जे कदे हिकड़ो पंज कल्याण घोड़ो हुजे सुञाण दो या कौन सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह पंज कल्याण घोड़ो 100 घोड़न में त छा पर हज़ारन में भी पधरो हुंदो आ मदीने जे मीर फरमायो ओ मुझा मुझे करीम रब जा बांधड़ो जियस हज़ारन में हिक
हिकड़ो पंज कल्याण पथरो हूंदो आ ये महशर जे मैदान में मां मुस्तफा जो उम्मती भी पथरो हूंदो। आका कीअं हूंदो, आका कीअं हूंदो, मदीने जे साईं फरमायो तू पुछी तो कीअं हूंदो, मां मुस्तफा तो बुधाई त ओहो पंज वक्त वुज़ू करण जे करे उन जो चेहरो इए पियो चमकंदो जण चोॾीअ जो चंद्र चमकी रहियो आ। एक दफो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के फरमायो ओ मां मुस्तफा जा आशिक हो जी असा जा आका, मुझे हुजूर फरमायो दियो खबर जे करे तवा मां कहजे भी घर जे दर ते हिकड़ी नहर मिठे पानी जी हुजे, बी नहर मिठे पानी जी हुजे, टी नहर मिठे पानी जी हुजे, चौथी नहर हुजे, पंजी नहर हुजे, सुबह जो हिकड़ी नहर में वेजे, मझंद जो बी में वेजे, शाम जो टी में वेजे, सिजल थे महल चौथी में वेजे, सुमण खवग में पंजी नहर में वेजे। मुझे करीम मुस्तफा पुछो दियो खबर उन जे जान ते को मिट्टी जो जरो रहंदो या कोन। सहाबा चयो महबूब कीअं रहंदो, कुर्बान वञा करीम आका तुझे शफीक ऐं रहीम रवैये ता तुझे करीम आका फरमायो इन पंजन नहरन जो मिसाल इया जी मां मुस्तफा जो उम्मती पंज वक्त नमाज पढ़ंदो हुन जे खाते में हिकड़ो गुनाह भी बाकी कोन बचंदो। जल्द खाते के साफ करा जान छड़ा सुझंदे। अजीजाने मन अर्ज पे कयम कहजे नमाज जो चो मोमिन जे नमाज जो कहजे नमाज जो अर्ज पे कयम वरी चो कहजे नमाज जे मोमिन जे नमाज जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफा मौजूदा। वुजू पको कजा मोमिन जे तकबीर तहरीमा में भी मुस्तफा करीम मौजूदा। मोमिन जे क़ियाम में भी मुझो मुस्तफा मौजूदा। मोमिन जे तिलावत में भी मुझो मुस्तफा मौजूदा। मोमिन जे रुकू में मुझो मुस्तफा मौजूदा। मोमिन जे सजदे में मुझो मुस्तफा मौजूदा। मोमिन जे कायदे में मुझो मुस्तफा मौजूदा। पर मोमिन जे सलाम वरायण में भी मुझो मुस्तफा मौजूदा। इश्क जे बुनियाद ते तो नारो हणी हा करे छड़ी पर अंदर में एकड़ो भाड़ियो हुंदो आ जेको कदे कदे सवाल पुछंदो आ। ओहो चवंदो आ त कीअं तो थी सके पो सजन साईं जो फकीर वरी कीअं ज़ाहिर न करे आशिकन खे कीअं न खुश करे। चो त ये कीअं तो थी सके त हीर जी गाल हले ऐं रांझो चुप रहे, ससुए जी गाल हुजे ऐं पुनहल चुप रहे, लैला जी गाल हुजे ऐं मजनो चुप रहे। ओ मुंहिंजा दोस्त अजीज ये कीअं तो थी सके सोहणीअ जी गाल हुजे ऐं मेहर चुप रहे त पो जेकॾहिं इएं नथो थी सके त पो इएं भी कीअं तो थी सके जो मदीने वारे जो इश्क ई शान हुजे ऐं कोठी खोखर वारो चुप करे वेहे इएं भी चो नथो थी सके। अजीज़ाने मन उलमा वेठा न ड्रिजंदो बि ॾाढो आ पर पोइ सजण साईं वेठो आ मूंखे परवाह छाजी आ। अजीज़ाने मन गौर कजा तकबीर तहरीमा में चयम मुझो मुस्तफा मौजूदा। शर्त ॾिनुम कहजे मोमिन जे तकबीर तहरीम में छो त मोमिन खां पुछ जॾहिं तकबीर तहरीमा तू हणंदो आ अल्लाह अकबर चवंदो आ इहो अल्लाह अकबर चवण तोखे सेखारण वारो केरा। यो अल्लाह अकबर तकबीर तहरीम तो कैसे खारण वारो केरा। मता चिमल को दई चवई मुखे उस्ताद सिखारी जैसे उनके कह चवंदो उस्ताद उनके कहे उस्ताद। हलंदे हलंदे जरे थकजी पवे चवीस त उस्तादन जो उस्ताद केरा चो जेके रब नबियन जो भी इमाम बनायो आ। रुकू तू कंदो आ रुकू करण तोखे सेखारियो कया चो मदीने जे साईं पो जॾहिं तू रुकू कंदो आ दिल में ख्याल कंदो आ त रुकू इएं कया जीअं मुझे मदीने जे मीर कयो आ।
सजदो इए कया जी मदीने जे ताजदार कयो आ तिलावत इए कया जी मुझे महबूब कया हर मोमिन जी इहा तमन्ना हुंदी आ त खुदा जो फर्ज भी पूरो थे ऐं मुझे मुस्तफा जी अदाब पूरी करे छड्या मुझो मुस्तफा तो सा कदा मुझो मुस्तफा तो सा पर किया सिक सां सदे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई कंडो उम्मती के लगे पैर में थो दुआ उन दिल पर घुरे खैर जी थो घुरे खैर जी थो वफादार आ दिल पर नथो तू निभाई वरी मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई टाइम 1.5 कलाक थी वियो पूरो सब सच्चा पर हे भी सच्चा तो मां भी ॾाढो थकल तव्हां जी मोहब्बत तव्हां जो इश्क हक चार यार यार दम दस्तगीर सुनो सजन साईं तुझो पीर मुझो पीर चो दिल बर दस्तगीर चो सजन साईं जा फकीर दिल खोले चो तुझो साईं मुझो साईं सजन साईं तुझो पीर मुझो पीर दिल बर दस्तगीर चो ऐं दिल खोले चवंदो कर दिल खोले चवंदो कर छो त सजन साईं जा फकीर महबूबे सुभानी जा न आहिनि त बाक़ी कंहिंजा अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो आ लख मुबारक अथव दस्तगीर असां जो आ अखे फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो आ लख मुबारक अथव दस्तगीर असां जो आ छो त हक वारी जमायत आहियूं हक वारी जमायत आहियूं असां यारन धणे कान आहियूं हक वारी जमायत आहियूं असां यारन धणे कान आहियूं यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ लख मुबारक अथव दस्तगीर असां जो आ मुझे मदीने वारे मीर जा आशिक मुझे आका सां प्यार करी थो जवाब ने महबूब सां प्यार करी थो त पोइ ॿुध जॾहिं महबूब सां प्यार कबो आहे जंहिंसां न प्यार कबो आहे त उन जे हर अदा खे अख्तियार भी कबो आहे जंहिं महबूब सां प्यार थो करी उन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनन जे लाइ दुआऊं घुरियूं या कोन घुरियूं गाला गाला दुश्मनन जे लाइ दुआऊं घुरियूं पोइ तूं पाड़े वारे सां कावड़ियो वेठो ही छाजे लाइ छा मुझे मदीने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सगे चाचे हजरत अमीर हमजा जो खून मुबारक माई हिंदा के माफ कयो हो या न कोन कयो जवाब दे पो तू थोड़ी थोड़ी गाल ते बिरादरी टोड़ियो वेठो ही छो टोड़ियो वेठो है जे कदे मदीने वारे घोट जो सच्चो आशिक आही त मुझे करीम आका जे सुन्नतुन ते अमल कर इहा मां छद इहा मां शैतान कया मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा करीम त रुगी प्यार ही प्यार कयो आ एतरो प्यार कयो आ एकड़ी गाल करे उथा
मक्के जी सरजमीन उन कुराड़ीअ दे निगाह कर जेका मुझे मदीने वारे मीर जो चेहरो दिसण भी पसंद नथी करे औलाद के रात जो विहारे थी चवे ओ मुझा बचड़ो उदो थम त हिकड़ो महबूब आयो आ मक्के जे अंदर आयो आ उन जे चेहरे दे जी निगाह थी पवे गुलाम बणजी थो वने मां उन जे गुलामियाणी बणजण नथी चाहियां मेहरबानी करे मुखे बक्के मां बाहर कढो न हूं दस न दिसंदस मुझे रब जा फैसला निहार बचन का मोकला सामान खणी चौदगी ते बीठी आ अल्लाह हर मक्के वारे जे दिल के पत्थर करे छड़ियो जेको मानू अचे चवे ओ बच्चा मुखे सामान खणा बदड़का दई पो हलियो वने जेको अचे दड़का दी दो वने एतरे हद ताईं जो मायूस थी वई त मक्के में को बि रहम दिल मौजूद कोने जेडी मल दिल मां आवाज निकतुस इन मक्के जे सरजमीन ते कोई रहम करण वारो कोने त मुझे रब पांजे महबूब रहमत लिल आलमीन के मोकले छडियो मदीने जो ताजदार ओ कुराड़ी ॿियनि खे सॾ पई करी मां पाण पियो तो के सॼा छाला वेठी आई कावड़ में पई वेठी ची जीअं ॿिया विया तीअं तूं बि अबा हलियो वञ मुझे करीमा का फरमायो ईअं थियो ई कोन्हे जॾहिं मुस्तफ़ा अचे ऐं उनखे गॾु वठी न वञे ये थोई कोने जे वटे मुस्तफा अचे ऐं उनखे रब जे दरबार में न पहुंचाए बच्चा है मुझो सामान कुराड़ी मुखे दे मुझे करीमा का उन जे सामान के पंहिंजे पाक मथड़े ते रखियो आ बी थो रहा मां ओ कलमे पढ़ण वारा ओ कलमे पढ़ण वारा कंहिंजे सामान के मुझे करीम आका पंहिंजे मथड़े ते रखियो जेका नफ़रत पई करे जेका दिसण न पई चाहे जेका महबूब जो नालो न पई ॿुधण चाहे जेका महबूब जे करे शहर छॾियो पई वञे जे सच्चो मुसलमान है त पंहिंजे करीम आका जे सुन्नत दे निहार मुझो करीम आका चवे तो कदे अहिड़े सां बि प्यार कर जेको तुंहिंजो मुंहुं ॾिसण नथो चाहे पर नियत इहा कर त मां पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जी सुन्नत अदा करे रहियो आहियां पोइ ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे अॾे किए थो तोखे मुझो करीम रब महबूब मदीने वारे साईं सां गॾे मुझे करीम आका पंहिंजे पाक मथड़े मुबारक ते न कुराड़ीअ जो सामान रखियो उन कुराड़ीअ मुझे करीम आका जे मुझा दोस्त अजीज जुबड़े मुबारक में या मुज़म्मिल वारी चादर में हथड़ो विधो आ मुझो महबूब अॻियां कुराड़ी पोयां जीअं वणेस तो तीअं चवंदी थी अचे पर मुझो करीम आका उनखे कावड़ बि न थो करे त जवाब भी नथो दे मुझो करीम आका कुछ भी नथो चवे जॾहिं मंजिल ते पहुती आ मुझे करीम आका के चवे थी बचड़ा मुझो सामान रख मुझे मदीने जे ताजदार सामान रखियो कुराड़ी पैसा थी कढे बचड़ा तुझी मजदूरी घणी आ मदीने जे मीर बुरकी फरमायो ओ कुराड़ी तू छा ॾींदी मूंखे रब पाण ॾियण वारो करे मोकिलियो आ तू उनके छा दीदी जेके मुझे करीम रब जेके मुझे करीम रब दुनिया जे खजानन जो चाबियूं ॾेई छॾियूं ज़मीन आसमान जो चाबियूं ॾेई छॾियूं उनके तू छा दीदी मुझे रब मूंखे ॾियण वारो आ कुराड़ी चवे थी अबा तू आहीं केर मुझे मुस्तफा फरमायो उहो ई मुहम्मदुर रसूलुल्लाह हां जंहिंजे करे अॼु मक्को छॾियो पई वञी निहारे चवे थी ओ मुझा मिठड़ा ओ मुझा महबूबा केॾी न भुलियल हुयसि मूंखे कहिड़ी ख़बर चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो सॼी दुनिया जे अखलाकन खां आला अखलाक वारो उहो सुहिणो मोहम्मद करीम अॼु ॾिठो बि थम ॿुधो बि थम हाणे मुंहिंजा सोना मूंखे निधन कोन कर मूंखे कलमो पढ़ा सॼी ज़िंदगी तुझी बानी थी रहंदसे मुसलमान ईमानदारी सां जवाब दे मुसलमान ईमानदारी सां जवाब दे जवाब ॾेई ऐं पोइ सजन साईं जो फ़कीर भी मुझी पहचान कहिड़ी है
केर तो मुखे सुञाणे, केर न तो सुञाणे, सब को तॾहिं तो सुञाणे जॾहिं चवे तो ही ताहिरी आहे। सजण साईं जो गुलाम आहियां। मुझा दोस्त अजीज, मां अर्ज पे कयो त मुझे करीम आका जा दीवानो, मुझे करीम आका जा मस्तानो, सिर्फ रस्मी उम्मती न बणजे, रस्मी आशिक न थी, हकीकी आशिक थी ॾेखार। मुझे करीम आका जे सुन्नतुन ते अमल करे ॾेखार। पाड़े वारन सा, छो त मुझे सजण साईं जो, मुझे महबूब मुर्शिद जो बार बार तोखे ताकीद कहिड़ो आ, अहिड़ो किरदार अदा कर जो पाड़े वारा तोखे ॾिसी करे चवनि था हा वाकई सजण साईं जो फ़कीर बि आहे त मदीने वारे घोट जो आशिक भी आहे। मदीने वारो रुगी सजण साईं कीरन जो नाहे, ओहो त रहमतल लिल आलमीन कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो आ। जेतिरा भी मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारा हन, मुझो आका सभिनी जो आ, सभिनी खे इहा दावत आ मुझा दोस्त अजीज। पर मजबूर हां, सिंधी माण्हू आ, सिंधी जो उसूलात जंहिंजो खाइबो आ तंहिंजो ॻाइबो आ। बार बार सजण पीर जो ज़िक्र इन करे तो दिल जी ज़ुबान ते अचे जो उन जे दर जे टुकरन जो पलियल हां त पोइ उन खां सवा मुझे सरे नथी, उन सजण जे नाले खां सवा सुकून नथो अचे। वरन मुझे करीम आका जा जेतिरा भी गुलाम वेठा हो, जंहिं भी अल्लाह जे वली जा मुझा दोस्त अजीज मुरीद आहियो, सभिनी जे लाइ दावत साॻी आ त अहिड़ा मुस्लमान थी ॾेखारियो जो दुनिया खे ख़बर पवे त आका करीम जे आशिकन जा गुलाम हीअं हूंदा। जेकॾहिं ईअं न कंदव त सुभाणे दुनिया चवंदी त सदाईनि त आशिक था पर धंधा कहिड़ा अथनि। मर्जी तुंहिंजी आ, पैगाम तोखे ॾिनुमि, नकुल पैगाम जो ॾिनुमि, असुल पैगाम जो ॿुधण जे लाइ थोरा ॾींहं बचा अथई। अॼु 19 अक्टूबर इंशाअल्लाह ताला, हिकु महीनो ऐं ठीक 4 ॾींहं बाद, यानी 23 ऐं 24 नवंबर ते मुझे महबूब मुर्शिद हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक थी रहियो। उन सुहिणा साईं जो, उन सुहिणा साईं जो जंहिं पंहिंजे सुहिणे पाक ज़ुबान मां फरमायो त असां जेकॾहिं चाहियूं त सुके बुंड खां बि कम वठी सघूं था। सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो त असां चाहियूं त सुके बुंड खां कम वठी सघूं था। सुहिणे साईं फरमाए छॾियो, सजण साईं करे ॾेखारियो, हिन सुके बुंड खे वठी जो नज़र कयूं। अॼु हेतिरा कोठी खोखर में दोस्त कुर्सीअ ते विहारियो ॿुधनि था पिया। उन मुझे सजण साईं जे पाक गुफ्तार खे ॿुधण जे लाइ तोखे दावत आ। 23 ऐं 24 नवंबर ते अल्लाह आबाद में अचजा। हिकिड़ो दफ़ो त अचजा, हिकिड़ो दफ़ो त अचजा। जितां जो मुरीद आहीं अल्लाह ताला तोखे सलामत रखे। जिते ॾन पटड़ी तो अल्लाह ताला तोखे सलामत रखे, उते ही ॾींदो रहिजा। न तुंहिंजे मथां ज़ोर आ, न तुंहिंजे मथां ज़बरदस्ती आ त तूं मुरीद थी जा। न, इश्क जो वापार वखर वंडबो, पोइ जे दिल खे वारो खावई त सोदड़ो कजा, न त बाज़ारे मुस्तफ़ा खरीदारे ख़ुदा। हाय भलो तूं ऐं भली तुंहिंजी दरबार, सजण तुझो शहर भलो आ। हिकु दफ़ो अच न चे, ॾिस न मुझे सजण साईं जो शहरड़ो। हाय भलो तूं ऐं भली, भलो तूं ऐं भली तुंहिंजी दरबार, सजण तुझो शहर भलो आ। सुहिणा साईं शहर भलो आ, कंडियारो ॾाढो आ, कंडियारो ॾाढो भलो आ। अल्लाह आबाद ॾाढी भली आ। चओ सुहिणो तूं ऐं सुहिणी तुंहिंजी दरबार, सजण तुझो शहर भलो आ। सजण अवां जी दीद सुठी आ, दीद त छा ॼण आशिकन ईद ॾिठी आ।
सजण अवां जी दीद सुठिया दीद त छा ॼणो ईद मिठिया हर फ़कीर जो तो में आहे साह सजण तुंहिंजो शहर भलो आ सजण साईं शहर भलो आ कंडियारो ॾाढो भलो आ भलो तू ऐं भली तुंहिंजी दरबार पीर तुंहिंजो शहर भलो आ पीर मिठा जी निगाह अवां ते सोहणे साईं जी निगाह अवां ते मदीने वारे घोट जी निगाह अवां ते महबूब सुबहानीअ जिया निगाह अवां ते दसी हक ऐं सच जी थोरा सजण तुंहिंजो शहर भलो आ भलो तू ऐं भली तुंहिंजी दरबार पुनल तुंहिंजो शहर भलो आ रब ॾींदुई शल खिज़री हयाती सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी रब ॾींदुई शल उमिरि दराज़ी सोहणे नबीअ जी थई करम नवाज़ी वसे क़यामत ताईं तुंहिंजी हक़ है वसे क़यामत ताईं तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो शहर भलो आ वसे क़यामत ताईं तुंहिंजी दरबार पुनल तुंहिंजो शहर भलो आ भलो तू ऐं भली तुंहिंजी दरबार सजण तुंहिंजो